दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां यहाँ जबार बोज़दार तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध महक। दोस्तनि खे गुज़ारिश त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं उन खां बाद में सब्सक्राइब लाज़मी कयो, छो जो तव्हां दोस्त तमामु घटि सब्सक्राइब कयो था ऐं घटि ॾिसो था वीडियो। तव्हां दोस्त सिंधी दोस्त जेके बि आहियो उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी कयो इनखे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे ऐं शेयर बि कयो। दोस्तों हिकु ॻाल्हि आहे, हिते मां पंजाब में रहां थो पिंडीअ में। हिते हिकिड़ी ॻाल्हि सिंधियुनि जे बारे में जेका हली आहे, शायदि तव्हां बि ॿुधी हुजे या न। हिते आम तरह ते मरी वारे साइड या मथे जेका आहे मुज़फ़राबाद कश्मीर जे विच में जिते जिते मतिलबु पंजाब जो साइड लॻे थो, या कोटली सतिया थी वियो, पिंडी जो आहे चकवाल जो रस्तो थी वियो, हिते हिकिड़ो सिंधियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मुहिम हलियो आहे। हाणे इन मुहिम में केतिरी सचाई आहे मूंखे त काई सचाई कोन थी लॻे, मगर इहो आहे त जेके दोस्त हिते रहनि था इस्लामाबाद में, पिंडी में या पसगिरदाई मरी वग़ैरह या मुज़फ़राबाद साइड, त उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे लाज़मी जेको आहे इन शइ खे ॾिसनि ऐं उनजी जेका आहे मतिलबु उन खां परहेज़ कनि। ऐं छो त हीअ हिकु अफ़वाह आहे, मूंखे त अफ़वाह थी लॻे, मगर तव्हांखे मां दोस्तनि खे ॿुधायां थो। हिते कुझु वक़्त अॻु में ॿार गुम थिया हुआ कश्मीर साइड, चकवाल साइड, गुजरावाला जे साइड। पोइ उहे उन्हनि मां कुझु माण्हुनि चयो बाबा जेके इहे दिलि वग़ैरह कढनि था, जेके गुर्दा वग़ैरह कढनि था, ज़ख़्मी कनि था ॿारनि खे, उहे सिंधी आहिनि। हाणे मूंखे त उहे सिंधी ॻाल्हाइनि था, सिंधी आहिनि, सिंधी टोपी पातल अथनि। इहे वीडियो ऐं जेके हुआ इहे शेयर कया विया, वीडियो जेके शेयर कया विया व्हाट्सएप ग्रुपनि में जिथे किथे। ऐं हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप में मूंखे हिकिड़ो मैसेज आयो त मां उहो तव्हांखे ॿुधायां थो त हीउ दोस्त छा थो चवे ऐं सिंधियुनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी ज़बान थो इस्तेमालु करे। त बाबा सिंधी माण्हू जेके आहिनि ॿारनि खे मारे करे उन्हनि जा दिलि गुर्दा कढनि था। ऐं तव्हां पाण ॿुधो इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम, अली यासिन जोयर अर्ज़ कर रहा हूँ ब्रदर। ये एक रियल वक़ूआ आपके सामने मैं फुटेज मैंने इसकी भेजी हैं। और मैं आज इत्तेफाक से कल गांव आया था, तो रात को मैं गांव में रुका हूँ और सुबह 9 बजे हमारे गांव में शोर शराबा शुरू हो गया जी, बच्ची अगवा होगी, बच्ची अगवा होगी। और हम सारा गांव मुतर्रक हो गए और हमने पीछा किया लोगों का, और पता चला कि एक बच्ची को अगवा करके लेके जा रहे हैं। और हमने फिर आगे दोस्तों को, साथ वाले गांव वाले 4-5 गांव जो थे हमारे गिरदोनवा में, उनको फ़ोन किए, नाकाबंदी कर ली और एक बच्ची हमने बाजियाब करवा ली, जिसकी मैंने फुटेज आपको भेजी है। एक बच्ची जो है वो रात को इन्होंने अगवा की थी साथ वाले गांव से, 13 जीडी गांव है बोगरा, वहाँ से। तो उसकी डेड बॉडी जो है पुलिस लेने चली गई है। दरिया पे इन्होंने बच्ची के औज़ा जो हैं वो निकाले और उसको किडनी और हार्ट और इस तरह के ये बंदा बता रहा है ये सिंधी हैं, सिंधी बोलते हैं। ये पूरे पंजाब में ये ग्रोह मुतर्रक है, तो ये बहुत सदका जी दोस्तों ॿुधो तव्हां, हीअ चवे थो सिंधी आहिनि ऐं इहे सिंधी कमु था कनि जेके माना ॿारनि जा दिलि ऐं गुर्दा कढनि था। भई हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां थो त हीअ छा पियो चवे, थोरो पोइ हिते करे न। ये बंदा बता रहा है ये सिंधी हैं, सिंधी बोलते हैं। ये पूरे पंजाब में ये ग्रोह मुतर्रक है। हिन दोस्त जो चवण जो मतिलबु इहो आहे, व्हाट्सएप ग्रुप ते थियो त इहे सिंधी आहिनि, छो जो कुझु ॿार मारिया विया आहिनि जंहिंजा दिलि गुर्दा अदा कढिया विया आहिनि, त चवनि था बाबा इहे सिंधी जेके आहिनि हिते पंजाब में अची विया आहिनि त उहो इहे कमु कनि था पिया। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सिंधी हिते ईअं आहिनि कोन, इहो ॿिया थी सघनि था, मां नथो इन ॻाल्हि खे मञा। कंहिंजी दिलि बि नथी मञे त कंहिं ॿार खे मारे करे उहिदा कढिजनि, थी सघे थो ग़लति ख़बर हुजे, मगर इहा ॻाल्हि हर माण्हू जे ज़बान ते आहे, हर पंजाबीअ जे हिते ज़बान ते आहे, हर पठाण जे ज़बान ते आहे। बाबा सिंधी माण्हू जेके न हिते गिरोह आयल आहे पंजाब में, ऐं जेको ॿारनि खे मारे करे ऐं ॿारनि जा दिलि ऐं गुर्दा कढे थो पियो। हाणे इन जे करे जेके दोस्त सफ़र कनि था या जेके दोस्त पंजाब में रहनि था उन्हनि खे एहतियात करणु खपे ऐं इन शइ खे ख़तमु करणु खपे। ऐं कोई अहिड़े लफ़्ज़ चए थो या कुझु चवे थो त बाबा उनखे चओ त सबूत ॾियो, हिन वीडियो वग़ैरह या ऑडियो वग़ैरह ते को सबूत त न आहे जो तव्हां सिंधियुनि ते इल्ज़ाम ॾियो था। बसि इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं तव्हां सां करणियूं हुयूं दोस्तनि खे। अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु था कयूं ऐं दोस्तनि खे इहो ई साॻियो अर्ज़ु आहे त सब्सक्राइब कनि, महिरबानी थींदी, ऐं शेयर बि कयो।
ऐं इहा ॻाल्हि आम लाज़मी कयो जेके पंजाब में दोस्त रहनि था घटि में घटि उन्हनि खे ख़बर त पए बाबा सिंधियुनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी साज़िश पई थिए। सिंधियुनि त कॾहिं बि ज़िंदगी में ईअं न आहे कयो। सिंधी हिकिड़ी क़ौम आहे जेका जीअरी जाॻंदी क़ौम आहे, उहो त कॾहिं ग़लति हरकत करे नथो सघे। ही ॿिया का हूंदा थी सघे थो सिंधी ॻाल्हाइनि उन्हनि ॿुधो हुजे, ॿी का क़ौम हुजे सिंधी अची सिंध में रहिया हुजनि, सिंध सिखिया हुजनि, त जेके बि दोस्त रहनि था उन्हनि खे एहतियात करणु खपे। जेके पंजाब में दोस्त अचनि था उन्हनि खे बि एहतियात करणु खपे। बाबा सिंधियुनि जे ख़िलाफ़ु ही हिकिड़ो अफ़वाह आहे जेको हले थो पियो हिते पंजाब में। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। दोस्तो अस्सलाम वालेकुम। मां आहियां जब्बार बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध महक। दोस्तनि खे गुज़ारिश त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं उनखां बाद में सब्सक्राइब लाज़मी कयो, छो जो तव्हां दोस्त तमामु घटि सब्सक्राइब कयो था ऐं घटि ॾिसो था वीडियो। तव्हां दोस्त सिंधी दोस्त जेके बि आहियो उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी कयो, इनखे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर बि कयो। दोस्तो हिकु ॻाल्हि आहे, हिते मां पंजाब में रहां थो पिंडीअ में। हिते हिकिड़ी ॻाल्हि सिंधियुनि जे बारे में जेका हली आहे, शायदि तव्हां बि ॿुधी हुजे या न। हिते आम तरह ते मरी वारे साइड या मथे जेका आहे मुज़फ़राबाद कश्मीर जे विच में जिते जिते मतिलबु पंजाब जो साइड लॻे थो, या कोटली सतिया थी वियो, पिंडी जो आहे चकवाल जो रस्तो थी वियो, हिते हिकिड़ो सिंधियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मुहिम हलियो आहे। हाणे इन मुहिम में केतिरी सचाई आहे मूंखे त काई सचाई कोन थी लॻे, मगर इहो आहे त जेके दोस्त हिते रहनि था इस्लामाबाद में, पिंडी में, या पसगिरदाई मरी वग़ैरह या मुज़फ़राबाद साइड, त उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे लाज़मी जेको आहे इन शइ खे ॾिसनि ऐं उनजी जेका आहे मतिलबु उनखां परहेज़ कनि। ऐं छो त हीअ हिकु अफ़वाह आहे, मूंखे त अफ़वाह थी लॻे, मगर तव्हांखे मां दोस्तनि खे ॿुधायां थो। हिते कुझु वक़्त अॻु में ॿार गुम थिया हुया कश्मीर साइड, चकवाल साइड, गुजरावाला जे साइड। पोइ उहे उन्हनि मां कुझु माण्हुनि चयो बाबा जेके इहे दिलि वग़ैरह कढनि था, जेके गुर्दा वग़ैरह कढनि था, ज़ख़्मी कनि था ॿारनि खे, उहे सिंधी आहिनि। हाणे मूंखे त उहे सिंधी ॻाल्हाइनि था, सिंधी आहिनि, सिंधी टोपी पातल अथनि। इहे वीडियो ऐं जेके हुया इहे शेयर कया विया, वीडियो जेके शेयर कया विया व्हाट्सएप ग्रुपनि में जिथे किथे। ऐं हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप में मूंखे बि हिकिड़ो मैसेज आयो, त मां उहो तव्हांखे ॿुधायां थो त हीउ दोस्त छा थो चवे ऐं सिंधियुनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी ज़बान थो इस्तेमालु करे। त बाबा सिंधी माण्हू जेके आहिनि ॿारनि खे मारे करे उन्हनि जा दिलि गुर्दा कढनि था। ऐं तव्हां पाण ॿुधो इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम, अली यासिन जो अर्ज़ कर रहा हूँ ब्रदर। ये एक रियल वक़ूआ आपके सामने मैं फुटेज मैंने इसकी भेजी है। और मैं आज इत्तेफाक से कल गांव आया था, तो रात को मैं गांव में रुका हूँ और सुबह 9 बजे हमारे गांव में शोर शराबा शुरू हो गया जी, बच्ची अगवा होगी, बच्ची अगवा होगी। और हम सारा गांव मुतर्रक हो गए और हमने पीछा किया लोगों का, और पता चला कि एक बच्ची को अगवा करके लेके जा रहे हैं। और हमने फिर आगे दोस्तों को, साथ वाले गांव वाले 4-5 गांव जो थे हमारे गिरदोनवा में, उनको फ़ोन किए, नाकाबंदी कर ली और एक बच्ची हमने बाजियाब करवा ली, जिसकी मैंने फुटेज आपको भेजी है। एक बच्ची जो है वो रात को इन्होंने अगवा की थी साथ वाले गांव से, 13 जीडी गांव है बोगरा, वहाँ से। तो उसकी डेड बॉडी जो है पुलिस लेने चली गई है दरिया पे। इन्होंने बच्ची के औज़ा जो हैं वो निकाले और उसको किडनी और हार्ट और इस तरह के ये बंदा बता रहा है ये सिंधी हैं, सिंधी बोलते हैं। ये पूरे पंजाब में ये ग्रोह मुतर्रक है, तो ये बहुत सदका जी दोस्तों ॿुधो तव्हां, हीअ चवे थो सिंधी आहिनि ऐं इहे सिंधी कमु था कनि, जेके माना ॿारनि जा दिलि ऐं गुर्दा कढनि था। भई हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां थो त हीअ छा पियो चवे, थोरो पोइ हिते करे न। ये बंदा बता रहा है ये सिंधी हैं, सिंधी बोलते हैं। ये पूरे पंजाब में ये ग्रोह मुतर्रक है। हिन दोस्त जो चवण जो मतिलबु इहो आहे, व्हाट्सएप ग्रुप ते थियो त इहे सिंधी आहिनि, छो जो कुझु ॿार मारिया विया आहिनि जंहिंजा दिलि गुर्दा अदा कढिया विया आहिनि, त चवनि था बाबा हीअ सिंधी जेके आहिनि हिते पंजाब में अची विया आहिनि, त उहो इहे कमु कनि था पिया। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सिंधी हिते ईअं आहिनि कोन, इहो को ॿिया थी सघनि था, मां नथो इन ॻाल्हि खे मञा। कंहिंजी दिलि बि नथी मञे त कंहिं ॿार खे मारे करे उहिदा कढिजनि, थी सघे थो ग़लति ख़बर हुजे, मगर इहा ॻाल्हि हर माण्हू जे ज़बान ते आहे, हर पंजाबीअ जे हिते ज़बान ते आहे, हर पठाण जे ज़बान ते आहे। बाबा सिंधी माण्हू जेके आहिनि
हिते गिरोह आयल आहे पंजाब में, ऐं जेको ॿारनि खे मारे करे ऐं ॿारनि जा दिलि ऐं गुर्दा कढे थो पियो। हाणे इन जे करे जेके दोस्त सफ़र कनि था या जेके दोस्त पंजाब में रहनि था उन्हनि खे एहतियात करणु खपे ऐं इन शइ खे ख़तमु करणु खपे। ऐं कोई अहिड़े लफ़्ज़ चए थो या कुझु चवे थो त बाबा उनखे चओ त सबूत ॾियो, हिन वीडियो वग़ैरह या ऑडियो वग़ैरह ते को सबूत त न आहे जो तव्हां सिंधियुनि ते इल्ज़ाम ॾियो था। बसि इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं तव्हां सां करणियूं हुयूं दोस्तनि खे। अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु था कयूं ऐं दोस्तनि खे इहो ई साॻियो अर्ज़ु आहे त सब्सक्राइब कनि, महिरबानी थींदी, ऐं शेयर बि कयो। ऐं इहा ॻाल्हि आम लाज़मी कयो जेके पंजाब में दोस्त रहनि था, घटि में घटि उन्हनि खे ख़बर त पए बाबा सिंधियुनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी साज़िश पई थिए। सिंधियुनि त कॾहिं बि ज़िंदगी में ईअं न आहे कयो। सिंधी हिकिड़ी क़ौम जेका जीअरी जाॻंदी क़ौम आहे, उहो त कॾहिं ग़लति हरकत करे नथो सघे। ही ॿिया का हूंदा, थी सघे थो सिंधी ॻाल्हाइनि हिननि ॿुधो हुजे, ॿी का क़ौम हुजे सिंधी अची सिंध में रहिया हुजनि, सिंध सिखिया हुजनि, त जेके बि दोस्त रहनि था उन्हनि खे एहतियात करणु खपे। जेके पंजाब में दोस्त अचनि था उन्हनि खे बि एहतियात करणु खपे। बाबा सिंधियुनि जे ख़िलाफ़ु ही हिकिड़ो अफ़वाह आहे जेको हले थो पियो हिते पंजाब में। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।